शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट में मुल्क जी आईनी सियासी सूरत हाल ते पाण मुरादो नोटिस जी ॿुधणी अॼु ॿीहर थींदी। चीफ जस्टिस सुमलता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी कंदी। गुज़िरियल ॾींहुं ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो हो त अदालती सवालनि जा जवाब ॾियणा पवंदा। हू जल्द फ़ैसिलो करणु चाहिनि था। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदा रहूं। सुप्रीम कोर्ट में मुल्क जी आईनी सियासी सूरत हाल ते पाण मुरादो नोटिस जी ॿुधणी अॼु ॿीहर थींदी। चीफ जस्टिस सुमलता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी कंदी। गुज़िरियल ॾींहुं ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो हो त अदालती सवालनि जा जवाब ॾियणा पवंदा। हू जल्द फ़ैसिलो करणु चाहिनि था। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट में मुल्क जी आईनी सियासी सूरत हाल ते पाण मुरादो नोटिस जी ॿुधणी अॼु ॿीहर थींदी। चीफ जस्टिस सुमलता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी कंदी। गुज़िरियल ॾींहुं ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो हो त अदालती सवालनि जा जवाब ॾियणा पवंदा। हू जल्द फ़ैसिलो करणु चाहिनि था। सुप्रीम कोर्ट में मुल्क जी आईनी सियासी सूरत हाल ते पाण मुरादो नोटिस जी ॿुधणी अॼु ॿीहर थींदी। चीफ जस्टिस सुमलता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी कंदी। गुज़िरियल ॾींहुं ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो हो त अदालती सवालनि जा जवाब ॾियणा पवंदा। हू जल्द फ़ैसिलो करणु चाहिनि था। नाज़रीन अवां खे अहम ख़बर खां अपडेट कंदा रहूं। सुप्रीम कोर्ट में मुल्क जी आईनी सियासी सूरत हाल ते अॼु ॿुधणी ॿीहर थींदी। चीफ जस्टिस सुमलता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी कंदी। गुज़िरियल ॾींहुं ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो हो त अदालती सवालनि जा जवाब ॾियणा पवंदा। हू जल्द फ़ैसिलो करणु चाहिनि था।